कारूझर जबल जे कीमती पत्थर खणण खिलाफ सिंध हाई कोर्ट हैदराबाद में पिटीशन दाख़िल कई वई। अदालत स्टे ऑर्डर जारी करे सिंध हुकूमत खां रिपोर्ट तलब करे वरती आहे। कारूझर जबल के कोरे टुके ग्रेनाइट जो पत्थर चोरी करे खणण खिलाफ एडवोकेट गुलाम मुस्तफा तरफा सिंध हाई कोर्ट सर्किट बेंच हैदराबाद में पिटीशन दाख़िल कराई वई आहे। रोज़ानी अवामी आवाज़ में लगल समूरियूं ख़बरूं बि पिटीशन जो हिस्सो बणायूं वयूं आहिनि। एडवोकेट गुलाम मुस्तफा अदालत में मौक़िफ़ अख्तियार कयो त कारूझर सिंध जो सदियूं पुराणो विरसो आहे, जंहिंखे कटे उतां ग्रेनाइट जो कीमती पत्थर चोरी करे खयो पियो वञे। मीडिया में ख़बरूं अचण बाद हुकूमत कार्रवाई न पई करे। अदालत कारूझर जो पत्थर खणण खिलाफ स्टे ऑर्डर जारी कंदे 5 डिसंबर ते सिंध हुकूमत खां रिपोर्ट तलब करण सां गॾोगॾु मिनरल्स एंड माइंस खाते जे सेक्रेटरी डायरेक्टर समेत पत्थर खणंदड़ 9 कंपनियुनि जे सरबराहनि खे बि तलब करे वरितो आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk